जी सूमर के ॾींहुं 2 बजे का शुरू थियल मुसलसल 16 का 17 कलाक पवंदड़ बरसात शादीपली में तबाही मचाए छॾी आहे। ऐं हिते जेके ॿाराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते जेको फुटी ज़राइत जे हिसाब सां जेको फुटी मिर्च बसर इहो फसल पाणीअ जे हेठि अची वियो आहे, जंहिंजे बचण जो इम्कान तमामु घटि आहे। उन खां अलावा शादीपली शहर जी हालति जेको वार्ड नंबर 2 आहे उहो पाणी जे हेठि आहे। टाउन कमेटीअ में 4 खां 5 फुट पाणी बीठो आहे। अमलो जेको आहे सो इन जाइन किरण जे डप खां अचणु छॾे वियो हलियो। BHU जी हालति इहा आहे जो BHU जे अॻियां बि 3 खां 4 फुट पाणी बीठो आहे। अञा ताईं बरसाति खे 24 कलाक गुज़रण बावजूदि अञा ताईं जेको आहे सो पाणी जी नेकाली जो को बंदोबस्तु न कयो वियो आहे। सरदार अली शाह उन जेको आहे सो पंहिंजे नंढे भाउ सरताज शाह खे शादीपली पूरे एरिए जी जेको विज़िट लाइ मोकिलियो आहे उहो असां सां गॾु आहे। वधीक जेको आहे सो उन खां पुछूं था त उन जो छा चवणु आहे इन हवाले सां। उमरकोट ज़िलो ॿियनि ज़िलनि वांगुरु जेके कोस्टल बेल्ट जा ज़िला सभ खां घणा इफेक्ट थिया आहिनि, उनमें उमरकोट ज़िलो थियो आहे। जीअं पाण हींअर शादीपली में बीठा आहियूं ऐं सॼो तक़रीबन पूरे समारे खां वठी दोरनारो समारो पिथोरो ऐं हाणे हींअर असीं शादीपली में हर तरफ़ पाणी पाणी आहे। तमामु घणा रेनफॉल थियो आहे, उनमें तमामु घणो नुक़सानु थियो आहे। माण्हुनि जो माली नुक़सानु त थियो ई थियो आहे। हाणे असांजी प्रायोरिटी आहे त जेके माण्हू आहिनि उन्हनि जो जानी नुक़सानु न थिए, उनजो माल मवेशी जो नुक़सानु न थिए। जेके माण्हू अञा स्ट्रैंडेड आहिनि पाणी जे अंदरि असां उन्हनि खे रेस्क्यू करे सघूं, असांजी प्रायोरिटी आहे। कैमरामैन अरसलान मलिक सां गॾु उमर शहर, सिंध TV न्यूज़, शादीपली।